रानीपुर के मेमण महले में नामालूम चोर घर में लखे रुपया रोक कीमती सामान बुहारे विया आहिनि। तफ़सील ले रहियो आहे कुर्बान मंगी। जी कुर्बान, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, मां के ॿुधाईंदो हलां त रानीपुर जे मेमण महले मां बंदि कयल घर मां 4 लाख रुपया कैश, 7 लाख रुपए जी मालियत जा प्राइज बॉन्ड ऐं 4 लाख रुपए जी मालियत जो सोन, 37 लाख टोटल जा बैंक जा सेविंग सर्टिफिकेट ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। घर भाती के कम सांगे कराची वियल हुया, अॼु वापसि घर पहुता त घर में सामान अलमारियुनि मां ॿाहिरि निकितल पियो हुयो। घर जे मालिकनि चोरी थियल सामान जी रानीपुर थाणे ते एंट्री पिणु दाख़िल कराए वरिती आहे। घर मालिक ज़ोहेब तुमरे ॿुधायो त असां कराची वियल हुयासीं, घर खे तालो लॻल हुयो। अॼु वापसि पहुतासीं त घर जे अलमारियुनि जा ताला भॻल हुया। नामालूम चोर घर खे ॿुहारे विया आहिनि। हिननि SSP खैरपुर खां घुर कई आहे त चोरी थियल सामान जल्द खां जल्द असांखे वापसि कराए ॾिनो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। कुर्बान अव्हां जी मेहरबानी।